सिंध जे हवाले सां शेर आहे त सिंधी पुट सोना छो छिरकी थो शेर अथम अरमान अब्बासी चवे त बांधरनि मधा भेर अंदरि सॼो इगड़ियूं ॿाहिरि दम दलेर के हर भङ तूं कोट खे तो गिदड़ जा चई घेर तूं माण्हू मौत मलिक चवे तो बबरनि खां घुरी ॿेर पट तन जा पेर तिन खे क़दुरु न आहे क़ौम जो। तॾहिं उस्ताद चयो त धारी आख़िर धारी थींदी तोसां पंहिंजी यारी थींदी यारीअ ते का यारी थींदी जान पंहिंजी प्यारी थींदी धारी आख़िर धारी थींदी तोसां पंहिंजी यारी थींदी। खोटनि तरफ़ां खारियल आहीं हेॾो मम्मी हारियल आहीं मारू कजूं मारियल आहीं तंहिंसां तादी करणी पवंदी हक़ असांखे वठिणा आहिनि पेर परवा पटणा आहिनि तोसां पंहिंजी यारी थींदी यारीअ ते का यारी थींदी जान पंहिंजी प्यारी थींदी धारी आख़िर धारी थींदी तोसां पंहिंजी यारी थींदी। धारिया तुंहिंजो दंग खणी आहे सोनी धरती संग खणी आहे राहत वारो रंग खणी आहे चाहत वारो चंग खणी आहे कंहिं लाइ ॻोड़ा ॻाढ़ी वेठी बेटनि पुठियां भाड़ी वेठी माण्हू तूं आहे मोतीअ दाणो तोखे मारे मंडो काणो हाणे तंहिं लाइ बाहि भरी आहे सिंध ॿधीअ में सारी थींदी तोसां पंहिंजी यारी थींदी यारीअ ते का यारी थींदी जान पंहिंजी प्यारी थींदी धारी आख़िर धारी थींदी तोसां पंहिंजी यारी थींदी यारीअ ते का यारी थींदी जान पंहिंजी प्यारी थींदी हक़ मौजूद। साईं ही सुगड़ सभा जड़ा सिंध जो पैगाम ॾियनि पिया पर ही बि उन्हनि शाइरनि जी पोलग अथव जेके असांजा बुज़ुर्ग अल्लाह जा वलीउल्लाह शाइर थी गुज़रिया आहिनि न उन्हनि बि सिंध खे ॻायो आहे जीअं मालिक असांजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि मोड़ हेॾे करे दुआ घुरंदा हुआ त उन्हनि खे बि सिंध मां अहिड़ी माना ख़ुशबू ईंदी हुई अहिड़े तरीक़े ते मिसरी शाह बादशाह बि अहिड़ी ॻाल्हि करे छॾी त थर वसे बर वसे वसे काछो थर वसे बर वसे वसे काछो बुरे जो सिंध ते पवे न पाछो मन सिंध जी हर हिकु ॻाल्हि कंदो थो अचे अलाह जो वलीउल्लाह बुज़ुर्ग बान जीअं लतीफ़ सरकार बि ॻाल्हि कई आहे ऐं अहिड़े तरीक़े ते सभई अॼुकल्ह बि शाइर उहा ई सिंध जी ॻाल्हि कंदा पिया अचनि तॾहिं ओताकुनि जूं बि ॻाल्हियूं हलंदियूं पियूं अचनि त ओताकुनि जे बारे में बि सुगड़ माना ॻाल्हि कंदा पिया अचनि लतीफ़ सरकार ओताकुनि जे बारे में या मोहबत वारनि जे बारे में बि ईअं चयो त ओताकुनि उन्हनि जे जेके ईंदे चवनि आओ वेठे चवनि वेह पोइ ॿियो छॾे ॾे अङण वञो उन्हनि जे पर अङण न वञ उन्हनि जे जेके ईंदे न चवनि आओ वेठे न चवनि वेह पोइ ॿियो खुटो अथई ॾे वञा वञी थो अङण उन्हनि जे। हिकु सिंध हिकु सलाम हिकु सकाफ़त आ भाऊ ॻाल्हि भली 1 डिसंबर ते प्यारा सजणन आहे सली गीच गायो सिंध जा ॻोठ तोड़ी गली गली मेहमान नवाज़ी सिंध जी मशहूरा घुम गली गली ॼाणे या अली त सिंध सदा साई हूंदी सहतो चए जीअणो आहे जीअणो पवंदो हिन सांगन लाइ सिर ॾियणो पवंदो जाॾे काॾे जोड़ियूं आहिनि गाज़िन जूं अॼु घोड़ियूं आहिनि टैंकूं बसूं टोड़ियूं आहिनि मीर मुक़ाबिल थियणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो सांगन लाइ सिर ॾियणो पवंदो दुश्मन ताड़े दोदा दंग कंहिंजूं न्याणियूं कंहिंजा नंग साथन जा थो टोड़े संग तंहिंजे रत खे पीअणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो सांगन लाइ सिर ॾियणो पवंदो नीह निशाबर नारा लॻंदा वस्ती वस्ती वारा लॻंदा मूज़ीअ सिर ते मारा लॻंदा नंगे जो सिर नियणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो सांगन लाइ सिर ॾियणो पवंदो जीजल साई झोली हूंदी सिंधी पंहिंजी ॿोली हूंदी अल्लाह जी लोली हूंदी भाड़ीअ खे पोइ भॼणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो हिन सांगन लाइ सिर ॾियणो पवंदो रूह में आहे राज़ असांखे नंढनि वॾनि जो नाज़ असांखे मारुनि जो मलूक असांखे हर को माण्हू मञणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो हिन सांगन लाइ सिर ॾियणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो हिन सांगन लाइ सिर ॾियणो पवंदो।